जय झूलेलाल दोस्तों। तिरमूरीअ ते ठाहिबा आहिनि तिरनि जा लॾूं, उहे बि गुड़ में। त अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि तिरनि जा लॾूं गुड़ में कीअं ठाहिजनि। वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसजो। पसंदि अचेव त लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूरु कजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते मां सिंधी रेसिपी, सिंधी कल्चर, सिंधी ट्रेडिशन, असांजा ॾिण वारनि ते थियण वारा खाधा सभु मां इन ते अपलोड कंदी आहियां, उहो बि सिंधी लैंग्वेज में, जीअं असांजी सिंधियत, असांजी सिंधी ॿोली अॻियां वधे और घर घर ताईं पहुचे। त वीडियो ज़रूरु ॾिसजो। पसंदि अचेव त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूरु कजो। पंहिंजे माइटनि और दोस्तनि ताईं इहे वीडियो ज़रूरु पहुचाइजो, जीअं कंहिंखे अगरि ज़रूरत हुजे त उन ताईं इहो वीडियो पहुचे। अचो त रेसिपी शुरू था कयूं पिया। सभिनी खां पहिरियों हिन में खणंदासीं मुङेरा 100 ग्राम, पाउ खणंदासीं तिर और पाउ खणंदासीं गुड़। गुड़ ऐं तिरनि जो रेशो जेको आहे 1:1, मतिलबु साॻी क्वांटिटी हुअणु खपे। उन सां गॾु मां खयों आहे 1 चमचो घी। अचो पहिरियों हाणे खणंदासीं हिकिड़ी तई, उन में असां मुङेरनि खे रोस्ट कंदासीं। भुञणो आहे त चङी तरह हिनखे घुमाईंदे सेके वठंदासीं। सेकण खां पोइ असांखे हिनखे अधु ॾढियल तोड़नो आहे। हमाम दस्ते जो इस्तेमालु कयो या चॉपर जो इस्तेमालु कयो। ॾिसो मुङेरा भुंजी विया आहिनि। हाणे हिननि खे थधो करण लाइ रखंदासीं। साॻी तईअ में असां हाणे तिरनि खे भुञंदासीं। बिल्कुलु ड्राई रोस्ट करे रही आहियां, तेल जो बिल्कुलु इस्तेमालु न कयो आहे। जीअं जीअं असां तिरनि खे भुञंदासीं तीअं तीअं फुंडजण चालू थींदा और क्रिस्प थी वेंदा। त असांखे चेक करणो आहे इहे क्रिस्प थिया आहिनि की न। लॻभॻि 5 खां 7 मिंट लॻंदा। बाहि खे असां तेज़ न रखंदासीं, बिल्कुलु धीमी या मीडियम बाहि रखी करे कंटिन्यूअस घुमाईंदे इनखे सेकींदासीं। ॾिसो इहे क्रिस्प थी चुका आहिनि। त तिरनि खे बि असां हाणे कढी रखंदासीं। साॻी तईअ में हाणे विझंदासीं 1 चमचो घी। जीअं पिघलजी वेंदो घी त असां हिन में विझंदासीं गुड़। गुड़ आहे 250 ग्राम, यानी पाउ गुड़ खयों आहे मां हिते। हल्को सो 1 चमचो हिन में पाणी विझंदासीं। 1 या 2 चमचा पाणी विझणो आहे। चङी तरह मिक्स करे असां हिनखे बिल्कुलु धीमी बाहि ते भुञंदासीं। जेसिताईं गुड़ ॻाढ़ो थिए तेसिताईं मुङेरनि खे असां थोरो चॉप करे वठंदासीं। इहे थधा थी विया आहिनि। थधे थियण खां पोइ ई मुङेरनि खे चॉप करणो आहे। तव्हां चाहियो त इहो प्रोसेस पहिरियों करे रखो। सो मुङेरा मां हिन तरह चॉप कया आहिनि। गुड़ खे भुञी वरितो आहे। इनखे चेक कंदासीं असां थधे पाणीअ में विझी करे। अगरि इहो पाणीअ में फैलिजे नथो पियो, घाटो थी वियो आहे, त मतिलबु असांजो गुड़ बराबरि रेडी आहे। अगरि तव्हांखे अञा क्रिस्प खपनि त हल्को सो गुड़ खे अञा भुञणो आहे। पाणीअ में विझी चेक कंदासीं। अगरि उहे कड़क थिए थो पियो गुड़, त मतिलबु उहो गुड़ जेको आहे असांजो चङी तरह भुञजी वियो आहे। उन खां पोइ सभु शयूं असां हिन में विझंदासीं। मुङेरा, तिर जेके असां भुञी रखिया हुआसीं। इलायची पाउडर बि तव्हां चाहियो त हिन में थोरो विझी सघंदा आहियो। और गरम गरम में ही लॾूं ठाहिणा आहिनि। अगरि इहो थधो थी वियो त लॾूं जेके आहिनि उहे ॿधिजंदा न। त गरम में ही असांखे इहे लॾूं ॿधणा आहिनि। हल्को सो तेल और पाणी हणी करे हथ ते असां लॾूं ठाहींदासीं। साइज़ नंढी वॾी असां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियूं। ॾिसो हिन तरह नंढा नंढा बॉल्स ठाहे वठंदासीं। थोरो गरम आहे त थोरो ध्यानु ॾिजो। इन तरह सभु लॾूं रेडी करे रखंदासीं असां। जीअं इहे लॾूं मां गुड़ में ठाहिया आहिनि, तीअं खंड जे ॻाढ़े में बि ठाहे सघिबा, या असां इनखे माखीअ में बि ठाहे सघंदा आहियूं। जेके माखीअ में ठहंदा आहिनि उन्हनि खे चइबो आहे बोनीडा। उन्हनि जो वीडियो मां पहिरियों ई अपलोड कयो आहे, उहो बि ज़रूरु चेक कजो और मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजियूं रेसिपीज़ कीअं लॻियूं। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। इंस्टाग्राम और फेसबुक ते मूंखे ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी नई अचण वारी वीडियोज़ खे ॾिसण लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। जय झूलेलाल।